सिंध में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। हेठाहीं वारनि इलाइक़नि में गोॾे जिॾो पाणी बीठल, निकाल न थी सघियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 9 ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। सखर में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकु ॿारड़ो फ़ौत, घर किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 24 ॼणा ज़ख़्मी, 28 घरनि खे नुक़सान। सखर जे मेयर ऐं DC पारां 300 मिलीमीटर बरसात पवण जी दावा। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ दावा खे रद्द कंदे चयो आहे त सखर में 2 ॾींहनि दौरान 300 मिलीमीटर रिकॉर्ड तोड़ बरसात जी ॻाल्हि ग़लति आहे। 48 कलाकनि दौरान सखर में 116 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी। रोहड़ी में 134 मिलीमीटर बरसात पई। लाड़कानी, खैरपुर, नौशेरे फिरोज ऐं दादू ज़िलनि खे बि बरसात ॿोड़े छॾियो। खैरपुर ज़िले में रोड रस्तनि ऐं घिटियुनि में गोॾे जॾो पाणी बीठल। खैरपुर, हालाणी, सेवण, काज़ी अहमद, बाडरे, मनहड़ो, प्रियालो, सगियूं, खानवाहन समेत ॿियनि शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। कचनि घरनि ऐं फसलुनि खे बि नुक़सान। केतिराई बिजली फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि ई शहरनि में मुअतद थियल बिजली बहाल न थी सघी। बरसातुनि सबबि वणनि, सारियाले, जूअर, कमंद जे फसल तोड़े पिड़नि ते रखियल खजूर ऐं चौहारनि खे नुक़सान। काज़ी अहमद में बरसात सबबि घर जी छित किरण सबबि नारी ऐं ॿारड़ी सख़्त ज़ख़्मी। सिंध जे कुछ इलाइक़नि में हिन वक़्त बि ॿोॾि जहिड़ी सूरत हाल आहे। बरसातनि सबबि मेहड़ तालको सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। सखर जे कुछ इलाइक़नि में पाणी बीठल आहे। कंहिं बि ज़िले में को वॾो नुक़सान नाहे थियो। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त बरसाती पाणी जे निकाल लाइ कमु जारी आहे। सॼो खातो मुतहरिक आहे। बचाव बंदनि ते हिन वक़्त वधीक भार नाहे। उमीद आहे त दादू कैनाल खे लॻल घारो जल्द बंदि कयो वेंदो। सिंध सोलर मां सस्ती बिजली पैदा करे सघे थो। मकानी खाते जा इदारा बहितर कम करे रहिया आहिनि। बरसातुनि दौरान लोड शेडिंग ख़त्म करण जी हिदायत ॾिनी आहे। बरसात दौरान रोड साफ़ नथा थी सघनि। वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त अवाम खे सस्ती बिजली फराहम करे। पंजाब हुकूमत 500 यूनिटुनि ताईं 14 रुपया फ़ी यूनिट क़ीमत रुगो 2 महीननि लाइ मुक़ररु कई आहे। टंडो रहीम ख़ान समेत खीरथर जाबलू पट्टी ते लाॻीतो बरसातुनि खां पोइ काछे में ॿोॾि वारी सूरतहाल। काछे में ॿेड़ियूं हलण लॻियूं। काछे जे चइनि UCC सवें ॻोठनि जो वॾनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। काछे वासी तकलीफ़ुनि में मुब्तला। वाहुर जी अपील। सन वेझो बरसाती पाणी जे खॾ में औरतुनि समेत 4 ॼणा ॿुॾी विया। 3 ॼणनि जा लाश हथ ॻोठ न्यू सोनहरीअ में बरसाती पाणी जे खॾ में 2 ॿार ऐं 2 औरतूं ॿुॾी वयूं। ज़मीर मोटी समेत 3 ॼणनि जा लाश कढिया विया। मुस्मात सुबैदा ब्रह्माणी खे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात तबाही मचाए छॾी। पंजाब, KP ऐं बलोचिस्तान जे केतिरनि ई शहरनि में ॿोॾि वारी सूरतहाल मुतासिर महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करण लॻा। KPK में 1 जुलाई खां हेल ताईं बरसातुनि, लैंडस्लाइडिंग ऐं मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 65 ॼणा फ़ौत। गिलगित बल्तिस्तान जे ज़िले ग़ज़र जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग सबबि 15 घर मुकमल तौर ढही पट। 59 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। ईंदड़ 72 कलाकनि दौरान वधीक बरसातुनि ऐं ॿोॾि जी वार्निंग। मौसमियात खाते जी इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। मौसमियात खाते ज़ौब, नसीराबाद, सिटी ऐं लौरालाई में ईंदड़ 36 कलाकनि दौरान तेज़ बरसात ऐं वॾे दर्जे जी ॿोॾि जी अॻकथी करे छॾी। दादू जी मच्छी मोरी भरिसां दादू कैनाल खे 30 फुट घारो पइजी वियो। पाणी तेज़ी सां फसलुनि खे ॿोड़ींदो आबादी ॾांहुं वधण लॻो। ॻोठ भाई ख़ान लाशारी ॿुॾण जो ख़तरो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां घारे जो नोटिस वठण खां पोइ आपाशी अमले में थरथलो मची वियो। आपाशी खाते जा अमलदार मशीनरी साण करे घारे वारे हंधि पहुतल। घारो ॿधण जूं कोशिशूं जारी।
सिंधु दरिया में पानी वहिकरनि में लाथ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि पानी जी सतह में 9000 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई। गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज मां निकिरंदड़ टिनि कैनालनि खे पाणी जी फ़राहमी बंदि। सिंधु दरिया में चाण खां पोइ पाणी जो वॾो वहिकिरो लाखाट बचाव बंद सां टकराइजी वियो। काज़ी अहमद लॻे कचे जा 25 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। सवाई ॻोठाणा पाणीअ में फाथल। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत चौपायो माल बचाव बंद ते मुंतक़िल करण लॻा। भिटिशा, खंडो, ख़ैबर, कल्याण, हाला पुराणा समेत मुख़्तलिफ़ बचाव बंदनि ते पाणी जी सतह में इज़ाफ़ो। बंदनि खे रोड़ियूं पवण लॻियूं। लॾ पलाण जारी। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जूं तबाहकारियूं मुख़्तलिफ़ शाख़ुनि खे घारा पवण सबबि केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। सोहबतपुर वेझो ओच केनाल खे ॻोठ ॾाता ख़ान कुंडराणी वटां 50 फुटनि जो घारो पइजी वियो। फरीदाबाद में सिमशाद खे 40 फुट घारो पइजी वियो। गंदा खां वेझो पतूजा शाह खे 30 फुट घारो पवण सबबि सारियालो फसल लुढ़ी वियो। धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि कराची शहर खे पाणी सप्लाई कंदड़ 72 इंच वारियूं ॿ लाइनूं फाटी पयूं। पाणी पंपिंग हाउस कॉलोनी में दाख़िल थी वियो। कराची शहर खे पाणी जी सप्लाई मुअत्तल। वाटर बोर्ड इंतज़ामिया मूजिबि पाइप लाइनुनि जो मुरमती कमु जारी आहे। बहालीअ में कुझु वक़्तु लॻी सघे थो। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जूं फौरन ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं। 2 जवाबदार गिरफ़्तार। इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े लियारी में गॾियल कार्रवाई। गिरफ़्तार जवाबदारनि में सैयद जवाद शाह ऐं सरदार मोहम्मद उर्फ कानिया शामिल। जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं धमाकेदार मादो बरामद। हिंदू बिरादरी पवित्र रिश्तो राखी बंधण जो ॾिण रिवायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए रही आहे। हिंदू भेनरूं पंहिंजे भाइरनि जी वॾी हयातीअ लाइ प्रार्थनाऊं करे खेनि तहाफ़ुज़ करण जो वचन वठी रहियूं आहिनि ऐं भाइर वरी तहाफ़ुज़ करण जो वचन विरजाए रहिया आहिनि।